शाह अब्दुल जलील इन दरगाह वारा पंहिंजे किताब में फरमाइनि था कामयाब ज़िंदगी गुज़ारण जे लाइ कीअं वक़्तु गुज़ारिजे। पाण फरमाइनि था अगरि तव्हांजे मथां तलवार वहे त जीअं गोश्त कटबो आहे तव्हां पंहिंजी ख़ामोशीअ सां सब्र करे ज़िंदगी गुज़ारियो। अगरि तव्हांखे को गारियूं ॾिए त कननि वांगुरु ॿुधंदा रहो। शाह जलील फरमाइनि था त कन कंहिंसां विढ़ंदा न आहिनि, कन कंहिंखे मारींदा न आहिनि, कन ॿुधंदा रहंदा आहिनि। तव्हांखे को गारियूं ॾिए त ॿुधंदा रहो। ऐं शाह जलील साईं फरमाइनि था त तकबुर न कयो। अगरि तव्हांजे मथां को गुल विझे, तव्हांजी को इज़त करे, जीअं क़बर जे मथां गुल विझबा आहिनि त मैयत ख़ुशी न कंदो आहे, त जीअरा तकबुर न कयो। ऐं पाण फरमाइनि था अगरि क़ैद में आयो त यूनुस अलैहिस्सलाम वांगुरु गुज़ारियो। अगरि तव्हांखे तूफ़ान में को उछलाए त हज़रत नूह अलैहिस्सलाम वांगुरु रहो। अगरि तव्हांखे को बाहि ऐं खांबाणी में विझे त शाह जलील फरमाइनि था त हज़रत इब्राहिम ख़लील वांगुरु रहो। अगरि तव्हां ते को करटो आहे त हज़रत ज़करिया वांगुरु सब्र कयो। को तव्हांखे ॾुख ॾिए त शाह जलील फरमाए थो त हज़रत अयूब वांगुरु सब्र कयो। को तव्हांखे कुहे त हज़रत इस्माईल वांगुरु रहो। ऐं को तव्हांखे पथर हणे त हज़रत शाह जलील फरमाए थो त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु बर्दाश्त कयो। जेकॾहिं तव्हां असां हज़रत शाह जलील जी तालीमात ते अमल कंदासीं त इंशा अल्लाह तव्हां असांजी ज़िंदगी सुहिणी गुज़रंदी। अल्लाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।